बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। व्यूज़ टाइम प्रोग्राम भली कर रहा हूँ जो मेज़बान अली वकास जो नाज़रीन सदर आसिफ ज़रदारी सदारत हेठि सखर में आला सतही इजलास जारी है, जंहिंमें सिंध में अमन अमान बाबति ऐं कचे धड़नि ख़िलाफ़ वॾे ऑपरेशन समेत अहम फ़ैसिलनि थियण जो इम्कान आहे, जेको अञा ताईं इजलास में फ़ैसिला न अची सघिया आहिनि। इजलास जारी आहे। उन सां ई गॾोगॾु सिंध में असां ॾिसूं त जेके पुलिस जा जेके जुड़तू मुक़ाबला आहिनि उन्हनि में नौजवान काज बणिजनि पिया ऐं वारसनि ते हिकु महीनो अॻु में सिराड़ी वासी हिकिड़ो नौजवान हुयो जेको कराची जे शादी हाल में पोरियो कंदो हुयो, उनखे पुलिस गिरफ़्तार कयो। वारसनि जो इहो चवणु आहे त नौजवान खे पुलिस जे तशदुद में उहो मारिजी क़तलु थी वियो हलियो ऐं पुलिस असांखे ॼाणायो आहे त नौजवान खे असां मुक़ाबले में मारियो आहे। ॿियो मामलो नाज़रीन असां वटि इहो आहे त कॉटन जिनर्स तरफ़ां नवनि टैक्स लागू थियण ऐं बिजलीअ जी क़ीमतनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ु सॼे मुल्क में हड़ताल जो ऐलान कयो आहे ऐं कॉटन जिनर्स इहो ॼाणायो आहे त एहतजाज जे तौर ते सॼे मुल्क में स्पिनिंग यूनिट्स खे खाम कपहि आहे, उन जी ख़रीदारी टेक्सटाइल मिल्स खे कपहि जी फरहमी मुअतल रहंदी, उन जी फरहमी मुअतल रहंदी। इन सॼी सूरत सां पंहिंजे पैनल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनल में जिन खे जॉइन कयो आहे उन्हनि जो तारुफ़ करायां। सीनियर तज़ निगारनि नसीम अहमद साहब, सीनियर तज़ निगारनि प्रोफेसर इनाम भट्टी साहब, माशी माहिरनि प्रोफेसर रफ़ीक चांडू साहब ऐं सीनियर तज़ निगारनि इदरीस तिगारी साहब असांखे पैनल में जॉइन कयो आहे। नसीम अहमद साहब, प्रोग्राम शुरूआत तव्हां कंदासीं। सर, सदर आसिफ ज़रदारी सदारत हेठि सखर में आला सतही इजलास जारी आहे, जिन जा फ़ैसिला तीअं न अची सघिया आहिनि। उनमें कचे में धाड़नि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन आहे, वॾे सतह ते ऑपरेशन करण जो फ़ैसिला अञा अचणा आहिनि। छा चवंदा सर इन हवाले सां? अहिड़ो ऐलान थियो त का बि नई ॻाल्हि न हूंदी ऐं असां सभिनी खे इत्मीनान रखणु घुरिजे। धाड़ेल बि मुतमइन रहंदा, उन्हनि खे ख़बर आहे त इहे मीटिंगूं, इहे ऐलान, इहे पुराणी रिवायत आहिनि असांजे हुकूमत जी। तव्हां काऊं भेरो ॿुधो आहे त ही वॾे ऑपरेशन जी तयारी पई थिए, ग्रांड ऑपरेशन जी तयारी पई थिए। पुठे साल अप्रैल मूं तव्हांखे ॿुधायो, तव्हांखे यादि हूंदो, मार्च ऐं अप्रैल जे महीने में हिकिड़े काबीना 79 करोड़ रुपया लाइ घणा खण अमाउंट बि यादि नथो अचे, पर को तमामु वॾो अमाउंट, घणो करे 79 करोड़ जो, उनजी मंज़ूरी ॾिनऊं त तव्हां मिलिट्री ग्रेड जा हथियार वठो ऐं हिकिड़ो तमामु वॾो ऑपरेशन लॉन्च थी। सो इहे मीटिंगूं रुॻो असां अव्हांखे ॿुधाइण वारा हवाला ऐं ख़बरूं आहिनि। इहो कुल ख़ैरु आहे। ज़रदारी साहिबु अहिड़ी मीटिंग पहिरियों करे चुको, वॾो वज़ीर बि उते वेंदो रहियो आहे, IG बि वेंदो रहियो आहे, सभु दौरा कंदा आहिनि, सभु ख़बरूं इहे साॻियूं आहिनि। पर सभिनी खे ख़बर आहे एॾा सादा त कोन्हनि जो नथा सम्झनि त इहे धाड़ेल किथां था ऑपरेट कनि, इन्हनि जा हथियार किथां था अचनि, इन्हनि जूं पनाहगाहूं किथे आहिनि, इन जे ॾेती लेतीअ जूं जेके बैंकूं क़ाइमु थियल आहिनि बंगलुनि में, ड्राइंग रूमनि में, जिते बाक़ाइदा बैंकूं ऑपरेट थियूं कनि, उहे केरु हलाईंदा आहिनि, पुलिस जूं पुराणियूं रिपोर्टूं बि पयूं आहिनि। सो जान त सॼे खे ख़बर आहे त केरु छा पियो करे। पोइ इन में ज़रदारी साहिब जो उते सीट जी वञी मीटिंग करण जी ज़रूरत केतिरी हुई? जेकर वाक़ई को ऑपरेशन करिणो अथनि त हींअर ताईं करे वठनि हा। भला जे हुन ऑपरेशन लाइ को शर्त हो त सदर साहिबु पाण हली अचे त परीहं खां ॾिसी वठंदासीं त घणा धाड़ेल था मारनि। मां ज़ाती तौरु सम्झां थो त असां अॻ में बि हिननि प्रोग्रामनि में चवंदा रहिया आहियूं त इहा हिकिड़ी पूरी स्टॉक एक्सचेंज आहे कचे जी, पूरी इंडस्ट्री आहे अगवा जी, ऐं उनजा स्टेक होल्डर आहिनि, ऐं उनजा स्टेक होल्डर तमामु वॾा आहिनि, मीटिंगूं कंदड़नि खां बि वॾा आहिनि। इहे वीचारा जीतामड़ा आहिनि जेके मीटिंगूं कंदा आहिनि। इन्हनि वटां जेको बयानु अचिणो आहे, मूंखे अॼु चओ त मां हींअर ड्राफ्ट करे तव्हांखे ॿुधाए छॾियां त छा ईंदो। हिननि सभिनी पैनलिस्टनि मां कंहिंखे बि चओ, इदरी साहिब खे, इनाम खे, रफ़ीक खे, तव्हांखे बयानु ठाहे ॾींदा, सुभाणे उहो वैलिड हूंदो, मजाला जो डिनाए करे सघंदो, अहिड़ी का ॻाल्हि ई न हूंदी। तो मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो हिकिड़ो आइवाश आहे, इहो माण्हुनि खे ॿुधाइण जूं हवाला आहिनि। ऐं पुठिएं साल तव्हांखे यादि हो त हिकिड़ी स्टेज ते चयनि त पाणी वॾो बीठो आहे कचे मां, इहो लहे त पोइ ऑपरेशन था कनि। पाणी लही वियो, धाड़ेल इंतज़ारु कंदा रहिया त हाणे कॾहिं ईंदा ऑपरेशन करण, असां सीड़िया वेठा आहियूं, असांखे चवनि पाणी लहे असां अचूं था। उहो वीचारा घर ॿार कमकारियूं TV टॉक शो सभु छॾे कचे में वेठा, सभु कम ईदूं सभु छॾनि, कुर्बानियूं बि न कयनि, इंतज़ारु कंदा रहिया, न्यापा तारूं ख़त सभु कुझु ईमेलूं कयनि, फेसबुकनि ते लिखनि त महिरबानी कयो असां वेही सुकी आहियूं, ख़ुदा खे मञो ऑपरेशन शुरू कयो, असांखे ॾाढी लेट थी वई आहे। दर बि इन जे करे मथां हिननि भॻो हुजे त भला वरी पाणी लहे त अचनि। पाणी त हाणे उहो लहे या न लहे, पाणी त कंहिंजे अखियुनि में लहे त ऑपरेशन थिए, बाक़ी जेको दरिया जे पाणी लहण जो मसइलो थोरे ई आहे। तो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त तव्हां जेको सो सुकून सां पंहिंजे प्रोग्रामनि जा ॿिया के टॉपिक ॻोल्हियो, धाड़ेल बि पंहिंजनि कमनि कारनि में मसरूफ़ आहिनि, हुनखे बि कमकार करण जो,
सदर साहब ऐं सिंध हुकूमत ने दौरा वौरा पिया हलंदा, इहो ज़माने जो जहान जो निज़ाम आहे, आख़िर वांदा वेही छा कनि, 6-7 ॾींहं मुल्क बंदि हो, ईद ते कमकार कोन हो, त पोइ ज़ाहिर हाणे कुझु न कुझु करिणो आहे, ईद ते ॻोठ अचिबो त वरी ओड़े पाड़े में वञिबो, किथे दुआ घुरबी, किथे हाल वाल वठिबा, किथे ख़बरचार वठिबी, किथे ऐलान कबा, इहो सॼो हुनजो पार्ट आहे। ऐं अहिड़ी का हिन में नई ॻाल्हि कान्हे का जंहिं ते मां तमामु घणो ख़ुशि थियां, सरो थियां, इंतज़ारु कयां त हाणे कहिड़ो इनकलाब अचां। ठीकु सर इहो ॿुधाइजो त सिंध में असां ॾिसूं त जुड़तू जेके मुक़ाबला आहिनि पुलिस जा उन्हनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे हलियो। ऐं 1 महीनो अॻु सिराड़ी वासी नौजवान हुयो जो कराची जे शादीहाल में पोरियो कंदो हुयो, उनखे पुलिस गिरफ़्तार कयो, वारसनि इल्ज़ाम लॻायो आहे पुलिस ते त उन नौजवान खे तशदुद दौरान पुलिस क़तलु कयो आहे ऐं बाद में वरी इहो ॼाणायो आहे त उनखे असां मुक़ाबले में मारियो आहे। सर छा चवंदा जेके ही पुलिस जा जेके मुक़ाबला वधनि पिया था, नौजवान उन्हनि में ख़ासि तौर ते जेके मारिजनि था पिया, क़तलु थियनि पिया, छा चवंदा सर हिन हवाले सां? हाणे पुलिस जे जड़तू मुक़ाबलनि ते जिते असांजा सिंध जा पढ़िया लिखिया माण्हू तारीफ़ूं कनि त साईं फुल फ्राए करे छॾियो, फलाणो ऑफिसर वॾो अवाम दोस्त माण्हू अची, फलाणो ऑफिसर आयो आहे जंहिं हाफ फ्राए करे छॾियो वारनि खे तबाह करे छॾियो अथई, वॾो अमन थी। इहो मञियल उसूल आहे त तव्हां कानून ऐं आइन जी ऐं मुल्की जेके इंसाफ़ जा इदारा ऐं निज़ाम आहिनि सभिनी खे बाईपास करे जेकर कंहिं इदारे खे इख़्तियार ॾींदो त उहो माण्हू खणी गुम करे सघे, उहो तशदुद में मारे सघे, उहो गोली हणी मारे सघे, त पोइ अहिड़े मुल्क में एनआरकी थींदी न? छा रुगो पुलिस थोरी थी करे? तव्हांखे ॾिसो माण्हुनि खे बि हाणे लाइसेंस मिली वियो आहे, तव्हां ॿुधंदा आहियो हर 3-4 ॾींहुं कराचीअ में हिकिड़ो वाक़ियो थींदो आहे, साॻी ख़बर हूंदी आहे त फलाणे हंधि माण्हुनि मशकूक धाड़ेलनि खे मारकुट करे मारे छॾियो, ऐं हाणे तव्हां हैरान थींदा उनजी FIR बि दर्ज न थींदी, उनजी मुज़मत बि न थींदी आहे, उनजी वज़ाहत बि न ईंदी आहे। हुजूमनि जे हवाले मुल्क आहे, कॾहिं अक़लियतुनि जी इबादत गाऊं साड़ींदा। तव्हां हींअर सवात में ॿुधो कहिड़ो भयानक वाक़ियो थियो आहे, उनखां महीनो बि न गुज़रियो आहे सरगोधा में वाक़ियो थियो, उनखां अॻु में जणावाला में थियो। पुलिस जा मुक़ाबला पंजाब में जेके पुलिस मुक़ाबले चयो वेंदो आहे उहे बि ईअं ई नोटोरियस आहिनि। उन्हनि जी बि हिकिड़ी स्टेटमेंट आहे जेका हाणे असांखे हिफ़िज़ थी विया त ॾोहारियुनि खे कंहिं मशकूक हंध ते हथियार हथ करण लाइ वठी पिए विया जिते संदनि ई साथियुनि जी फायरिंग में मारिजी। साथियुनि जो निशानो ॾिसो त पुलिस वारनि खे कॾहिं रहंड बि न ईंदी आहे ऐं मारींदा उहे पंहिंजो आहिनि, अहिड़ा साथी अला हिननि खे जी। तो इहो हिननि हाणे हुननि तइ करे छॾियो आहे। ऐं तव्हां हैरानी थींदी त इस्लामी नज़रियाती काउंसिल जे सरबराह खां कंहिं TV इंटरव्यू जो पुछियो पिए त हीअ माण्हू हुजूमनि खणी मारनि था माण्हुनि खे, चयईं त इन करे थो थिए जो माण्हुनि खे एतबार कोन्हे त कोर्टूं हिननि खे सज़ाऊं ॾियूं। पोइ उनखां पोइ चयईं त ग़लति आहे, पर गॾोगॾु हिकिड़ी जस्टिफिकेशन बि ॾेई। हाणे इहो सभिनी हिकिड़ो जवाज़ ठाहे छॾियो आहे त साईं जीअं त कोर्टूं इंसाफ़ न कंदियूं, जीअं त कोर्ट न हाल कोन्हे, अच्छा उनजा पंहिंजा मसइला आहिनि, तंहिंजे करे जरगा बि जाइज़ आहिनि, तंहिंजे करे माण्हुनि खे खणी मारण बि जाइज़ आहे, माण्हुनि खे गुम करण बि जाइज़ आहे। अदालतूं रड़ियूं पिए थियूं कनि त हेतिरा माण्हू तव्हां गुम करे छॾिया आहिनि, उहे ग़ाइब कया अथव, कंहिंखां पुछी कया अथव, किथे आहिनि, छो था कयो, जवाबु निश्ता, का ख़बर कान थी पए। तो हाणे मुल्क जे जिन वटि कानून ऐं इंसाफ़ जा दरवाज़ा जिन जे घरनि जे खुलनि था, उहे सभिनी उन्हनि तइ करे छॾियो आहे त कानून ऐं इंसाफ़ जा इदारा फज़ूल आहिनि, बंदूक फ़ैसिलो कंदी, गोली फ़ैसिलो कंदी, जंहिंजे हथ में हूंदी, जंहिंजे हथ में हथियार हूंदो। पोइ धाड़ेलनि जे हथ में हथियार आहे त उहे फ़ैसिला कनि था, जिते पुलिस ॾाढी आहे उहे फ़ैसिला कनि था, जिते को ॿियो ॾाढो आहे त हुनजी बंदूक फ़ैसिला करे थी। मूंखे रुगो हलीम बाग़ी जो शहर थो यादि अचे त अॼु में सुभाणे मुंहिंजो राज राइफल जो आहे, त हिन मुल्क में राज राइफल जो आहे, तंहिंजे करे तव्हांजे इहा जेके क़िस्म जा मर्डर जेके आहिनि, इहो को नओं वाक़ियो अनफॉर्चुनेटली कोन्हे, इहे बि रोज़ जा वाक़िया आहिनि। ऐं बदकिस्मती सां हाणे उमेद न रही आहे त केरु हुनजी पुछा बि कंदो, केरु हुन ते सुवाल बि कंदो, केरु हुन ते एक्शन बि कंदो। ठीकु आहे सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर तव्हां छा चवंदा सदर आसिफ ज़रदारी जो दौरो कयो आहे ऐं सदारत करे पियो सखर में जेको आला सतह इजलास आहे अमन अमान जे हवाले सां, कचे में धड़नि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन, वॾी ऑपरेशन जे हवाले सां छा चवंदा? महिरबानी अली वकाल, मूंखे ईअं थो लॻे त सिंध में जहिड़ो पीपल्स पार्टी खे हुकूमत हिन भेरे पहिरियों दफ़ो मिली आहे ऐं इन खां अॻु में यको ख़बर न आहे त कंहिंजी हुकूमत हुई जंहिंजे करे सिंध जो अमन अमान ख़राबु थियो ऐं धाड़ेलनि खे एतिरो वॾो अख़्तियार मिली वियो। हाणे वफ़ाक़ी हुकूमत में सदर पीपल्स पार्टी जो आयो आहे, जंहिंखे इहा ख़बर पई आहे त वफ़ाक़ हाणे उन सदर साहब खे वठी अची ऐं इन इलाइक़े में अमन अमान जे लाइ मीटिंग कराए हाणे हिननि ते ज़ाब्तो आणींदी, जॾहिं त संदन हुकूमत मुसलसिल गुज़िरियल 16 सालनि खां आहे ऐं उन सॼे अरसे में जेका हुकूमत आहे उनजे हर साल जी बजट में रुगो अमन अमान जे लाइ अलॻि सां पैसा रखिया वेंदा आहिनि,
पोइ कॾहिं उन में जेके ग़लति जेके बख़्तरबंद गाॾियूं अची थियूं वञनि उन्हनि जा स्कैंडल्स ईंदा आहिनि त कॾहिं तव्हांजा ॿिया के उन में स्कैंडल्स अची वेंदा आहिनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर हर भेरे सिंध हुकूमत पंहिंजो उन ते मख़सूस जेका आहे इज़ाफ़ी तक़रीबन को करोड़नि में बजट जेका आहे उहा, बल्कि अरबन में बजट जेका आहे उहा रखंदी रहंदी आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो सदर साहब पीपुल्स पार्टी जो आहे, उहो सदर सॼे मुल्क जो आहे, उनखे इहा ख़बर पई आहे त असांजी सिंध में हींअर अमुन अमान कोन्हे, त पहिरीं त हुजणु त ईअं खपंदो हो त उहो जेकॾहिं वाक़ई वफ़ाक़ी नुमाइंदो आहे ऐं सॼे वफ़ाक़ जो रिप्रेज़ेंटेटिव आहे, उहो त सिंध हुकूमत खे घुराए उन खां पुछाणो करणु खपे हा न त तव्हांजो हिन वक़्त ताईं कारकर्दगी छा रही आहे। ऐं इहा मीटिंग जेका करणु आहे इन मां मुराद ई आहे त तव्हांखे वरी रुगो पॉइंट स्कोरिंग करणी आहे, पॉलिटिकल बयान जारी करिणो आहे। सदर साहिबु हुते अची करे इलाइक़े में थोरो जेको आहे सो पंहिंजो किन माण्हुनि सां शायदि मिलण में उन्हनि खे ईद ते सां मुलाक़ात थी वेंदी, त इहे सभु जेके शयूं इहे ई सम्झ में अचनि थियूं। न त जेको हक़ीक़ी तौर ते ऑपरेशन जी जेकॾहिं नियत हुजे हा त सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं अलाए केतिरा दफ़ा मीटिंगूं बि करे चुकी आहे। वज़ीर आला साहिबु इन इलाइक़े में सभिनी पुलिस ऑफिसरनि सां गॾिजी अहिड़ा बयान प्रेस कॉन्फ्रेंसूं बि करे चुको आहे त असां मुकमिल तरह ते उन ते हाणे ज़ाब्ते आणण जे लाइ हिकिड़ी रिथाबंदी कई आहे। ऐं न रुगो इहो, पर सिंध हुकूमत जो जेको प्रेस तर्जुमान रहियो आहे ऐं उहो हर भेरे इहो ऐलान कंदो आहे त अॻे माज़ी में इन खां वधीक सूरत हाल ख़राबु हुई, ऐं उहो यादि ॾियारींदो आहे त कंहिं वक़्त में ॾींहं जे टाइम ते बि हिते कानवाई हलंदी हुई ऐं माण्हुनि खे उते एतिरी ज़रूरत न हूंदी जो इन्हनि इलाइक़नि में गुज़री सघनि। हाणे त ख़ैर सां अहिड़ी को आहे ई कोन, माना अमुन अमान हींअर उन खां अॻे खां बहितर आहे। पर हू इहो न ॿुधाईंदो आहे त गुज़िरियल साल बि तव्हांजी हुकूमत हुई, हिन साल बि तव्हांजी हुकूमत आहे, उन में हिन में बहितरी कहिड़ी आई या सूरत हाल का वधीक ख़राबु थी आहे। त हक़ीक़त इहा आहे त इन सॼे इलाइक़े में धाड़ेल को बि अहिड़ो कोन्हे जेको हिन मौजूदह पीपुल्स पार्टी जे सिंध सरकार जे कंहिं बि MNA MPA या उन्हनि सां लाॻापियल काउंसलर खां वठी ज़िले काउंसिल जे चङ मुड़ुस ताईं उनजो उन सां तालुक़दारी ज़ात बिरादरी ऐं उनजो ॻांढापो उन सां न हुजे। जेकॾहिं सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंध हुकूमत पीपुल्स पार्टी इहो ऐलान करे त असांजो इन सां को तालुक़ु कोन्हे, पाण ई पाण पुलिस जेका आहे असां इन में वञी करे इलाइक़े में ऑपरेशन करे ऐं इन्हनि शयुनि जो ख़ात्मो आणे, आउं सम्झां थो हिकिड़े ॾींहं जे अंदरि पुलिस मुकमिल तरह सां पंहिंजी रिथाबंदी करे उनजो ख़ात्मो आणे सघे थी, उन ते कंट्रोल करे सघे थी। जॾहिं बि पुलिस पंहिंजे आज़ादाना तौर ते उन ऑपरेशन जे लाइ रिथाबंदी कई आहे, उहे ऑफिसर तब्दील थी था वञनि। हिकिड़े नंढड़े कंहिं थाणे ते रुगो जेकॾहिं SHO इहा तयारी थो करे त हू पंहिंजे हद जे अंदरि अमुन अमान बरक़रार रखण जे लाइ का कार्रवाई करण वारो आहे, उहो SHO बदिली थी थो वञे। जेकॾहिं उहो SP DSP सॼी सूरत हाली आहे। हाणे इन मां पोइ ॿुधायो त असुलु सबबु केरु आहे। आउं सम्झां थो सिंध जे इन 5 ई ज़िलनि जे अमुन अमान जी ख़राबी जो सबबु ई पीपुल्स पार्टी आहे। इन पीपुल्स पार्टी जी सिंध हुकूमत खे जेसी तोणी इन्हनि खां उनखे ॿाहिरि न कबो त हू उनजो हिसो न हुजनि, ओसी तोणी हिते को बि ऑपरेशन न थींदो। ऐं हाणे बि आउं सम्झां थो त इहो ऑपरेशन जे लाइ न, बल्कि ऑपरेशन जे लाइ जेको प्रेशर विधो पियो वञे उनखे कंहिं तरीक़े सां मैनेज करण जे लाइ सदर साहिबु जेको आहे उते अची करे उन इलाइक़े में मीटिंग कंदो। बाक़ी जेको बि ऑपरेशन थींदो उहो सिर्फ़ु ईअं ई बनाम या बिराए नाम जेको आहे सो हूंदो। जी अली वकास। ठीकु आहे सर। प्रोफेसर रफ़ीक चांडू साहब, जीअं प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॻाल्हि कई त सिंध में जेके 5 ज़िला आहिनि जेके उन्हनि ॼाणाया आहिनि त हिननि में ज़िम्मेवार जेको आहे धाड़ेलनि ख़िलाफ़ु ऑपरेशन जे समेत या अमन अमान ख़राबु थियण जे हवाले सां उहा पीपुल्स पार्टी सिंध हुकूमत आहे। सर तव्हां सम्झो था त ईअं आहे? इन ते कंहिं अरसे खां वठी माना डेलिब्रेशन्स हलंदियूं रहियूं आहिनि, सियासी तौर ते मामला डिस्कस थींदा रहिया आहिनि। बक़ौल नसीर जेका ॻाल्हि कई आहे बिल्कुलु मां उनखे उन सहमत आहियां त उन जा अहिड़ा प्लान बि ॾिना विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं माना उन्हनि जी का शइ नज़र नथी अचे पई। इनखे माना नाकामी एतिराफ़ कॾहिं कॾहिं वर्बली न कबा आहिनि, नाकामी जो एतिराफ़ कॾहिं कॾहिं मतिलबु त इन हवाले सां न कबो आहे त असीं थकिजी पिया आहियूं, पर तव्हांजा एक्शन्स जंहिंजे रिज़ल्ट का बि न हुजे ऐं तव्हां वरी वरी उहे वाइदा कंदा रहो त उनखे बि हिकिड़ो नाकामी जो कन्फेशन चइबो आहे। इहो हिकिड़ो गवर्नमेंट जे पार्ट ते हिकिड़ो कन्फेशन आहे, जंहिंमें अञा मीटिंगूं मां सम्झां थो त इन में का वॾी शइ कान्हे का, पर पॉलिटिकल विल जी ज़रूरत आहे। ऐं इनखे मां कंहिं बि साज़िशी तनाज़ुर में माना एनालाइज़ करण बजाए मां सिंपली ईअं थो एनालाइज़ कयां
त इहा तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, इहा गवर्नमेंट जी प्राइमरी फंक्शन्स मां हिकिड़ो फंक्शन आहे अमन अमान बरक़रार रखणु। तव्हांजो टैक्स जेको आहे, टैक्स जो वॾे में वॾो जेको आहे जेको कारज आहे उहो माण्हुनि जो डिफेंस, माण्हुनि जो अमन अमान उहो आहे। जेकॾहिं तव्हां उन में नाकाम था वञो पिया त तव्हां जेके टैक्सिस वठो था इहो जेको आहे हिकिड़ो ट्रेड ऑफ थियणु खपे। तव्हांखे माण्हू जेके ॾियनि था टैक्सिस उन्हनि जो तव्हां कमु न पिया कयो। इहो मां सम्झां थो त सिंध गवर्नमेंट जे बिहाफ ते हिकिड़ो वॾो एतिराफ़ आहे त इहो कमु न पिया करे सघनि। हाणे उन खां पोइ जी कहाणी तव्हांखे सदाईं ख़बर आहे त जेकॾहिं ॻाल्हायूं था हितां खां पोइ असां सभु सोचण त मजबूर था थियूं त पोइ छा, पोइ वरी स्टोरी अचे साहब वॾा था चवनि था असां अचूं भला, ऐं साहब वॾनि जो अचणु वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। हाणे इहा हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे, माना मिसाल तौर ते जेका पुलिस आहे, पुलिस जेका हिन वक़्तु आहे सिंध जी, तव्हां वटि का बि स्टडी करायो तव्हांखे ॾिसंदव जेके जदीद तरीक़ा आहिनि क्राइम खे प्रिवेंट करण जा, टेररिज़म खे कम्बेट करण जा, ऐं जेके आहिनि अहिड़े क़िस्म जे धाड़ियल कल्चर खे मुंहुं ॾियण जा, उहे जदीद गैजेट्स सभु कनि था। उन्हनि जी एनालिसिस थिए थी, उन्हनि जी ख़बरचार पवे थी। पुलिस में केतिरा SHO आहिनि जेके IT लिटरेट आहिनि। मां चैलेंज थो कयां, इहा सर्वे सिंध गवर्नमेंट कराए, असां सिंध यूनिवर्सिटी वटां इहा सर्वे कराए सघूं था पिया। तव्हांखे जेके आहिनि से 5% अहिड़ा मस मिलंदा जेके IT लिटरेट हुजनि। सिंपली तव्हां हिकिड़े ॿिए नए दौर में दाख़िल थी विया आहियो। तव्हांजो जेको HR आहे, ह्यूमन रिसोर्सिस आहिनि, उहे उन सॼे सां कॉम्पिटेबल न आहिनि, उहे तव्हांखे डिलीवर न पिया करे सघनि। तव्हां पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू IT जा जेके आहिनि से पढ़ियल लिखियल नौजवान उहे खणी अचो। SHO हिकिड़ी वॾी पोज़ीशन आहे, उहो जेको ग्रेड में तव्हां फाथल आहियो उहो उते करे थो पियो, उन्हनि खे ॾियो। उन्हनि खे पुलिस फोर्सिस जेके मुख़्तलिफ़ उन्हनि में उन्हनि खे इंडक्ट कयो, उहे पंहिंजी दानाई सां, पंहिंजे अकुल सां, पंहिंजे एक्सपीरियंस सां इहो ऑपरेशन कनि त का वॾी ॻाल्हि कान्हे का। पर हाणे इहो करिणो न आहे त पोइ दुनिया में को बि तव्हां कराए नथो सघे। सो मां सम्झां थो त इहो हिकिड़ो हाणे अहिड़ो नासूर आहे जेको सिंध जा माण्हू, सिंध में माना रोज़ असां TV ते ॾिसूं था त न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न नालियूं आहिनि। हाणे त माना उहो मिसाल तौर ते जेको सखर बैराज हिकिड़ो माना असांजी लाइफ लाइन आहे एग्रीकल्चर जी, जिन माण्हुनि जी ज़िंदगी रहियल खुयल जेका आहे उनखे असां नथा संभाले सघूं। हिकिड़ी तमामु केओटिक सिचुएशन आहे। इन सिचुएशन में माना मां सम्झां थो त मायूसी हिकिड़ो मुक़दर थी वई आहे, पर करे छा थो सघिजे का ख़बर न आहे। छो त सिंगल पार्टी सिस्टम आहे, उन में कॉम्पिटिंग पार्टीज़ आहिनि कोन, उन करे तव्हां वोट ॾियो न ॾियो उहे पार्टीज़ इक़्तिदार में हूंदियूं। ऐं जेको डेमोक्रेसी जो पाकिस्तान में मौकरी आहे उहा हिन वक़्तु ई जारी आहे। नंढड़ा हिकिड़ा 2-4 लोफर आहिनि जेके सॼे मुल्क खे माना सिंध जे उत्तर सिंध सॼे खे यरगमाल कयो वेठा आहिनि, ऐं हू इंजॉय बि कनि था। न रुॻो इहो त हू पंहिंजी पोज़ीशन्स ते वेठा आहिनि, हू मैसेजिंग कनि था, हू पंहिंजा जहिड़ा झगड़ा ऐं उन्हनि ते माना मां हैरान आहियां त हीअ जेका असांजी रियासत आहे उहा कीअं थी शयुनि खे ॾिसे, छा थिए थो पियो। सो इहो ईअं ई आहे, ईअं हलंदो जीअं नसीर चयो आहे, सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। इदरीस लिगारी साहब, ब्रेक खां पहिरीं ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं सदर आसिफ़ जेको आला सतह इजलास आहे सखर में जारी आहे, उनमें कुझु अहम फ़ैसिला बि थियणा आहिनि। सर, तव्हां हिन बारे सां छा कमेंट्स कंदा? विकास, मुंहिंजे ख़्याल में दोस्तनि तमामु तफ़सील सां ॻाल्हायो आहे, ऐं असां बि जेको सो आऊं बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुन ते ॻाल्हाईंदो रहियो आहियां। ॾिसो, असल में जेका असां ही अॻु में बि ॻाल्हि कईसीं त हीअ हुकूमत का अॼु न आई आहे, का हिनखे 6 महीना कोन थिया आहिनि, को 8 महीना कोन थिया आहिनि, ऐं खैरनि सां 16 साल हले पियो। ऐं असां गुज़िरियल 5-4 सालनि खां वठी ॾिसूं पिया त असां वटि जेको इहो 4-5 ज़िला आहिनि जंहिंमें तक़रीबन करोड़ खां वधीक जेका असांजी आबादी आहे उते, ऐं वॾा 5-7 असांजा SP साहिब आहिनि, DIG आहिनि, मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, हिकिड़ी वॾी फोर्स उते मौजूदु आहे। पर असां ईअं ॾिसूं पिया ॼण त उहो असांजो इलाइक़ो जेको आहे उहो कंहिं वक़्त में जेको फाना ऐं फाटा हो, वज़ीरस्तान हो, ऐं हिकिड़ो बॉर्डर एरिया हुयो, नोग एरिया हुयो, ॼण त हाणे इन्हनि सिंध हुकूमत जेको आहे उन्हनि पंहिंजी कारकर्दगी जेका ॾेखारी आहे त ॼण सॼे इलाइक़े खे जेको आहे नोग एरिया बणिजी वियो आहे। मतिलबु इहो पाकिस्तान में थींदो आहे, राति पेट जे विच में तव्हां ॾिसंदो कराची शहर जेको आहे उहो दहशतगर्दनि जे हवाले कीअं थी वञे, ऐं ओचितो ओचितो असांखे ख़बर पइजी वेंदी त वरी जेको पिशावर में जेके दहशतगर्द किथां पैदा थी वेंदा, ओचितो ओचितो असांखे ख़बर पइजी वेंदी त वॾी लहर जेका आहे कोयटा में बग़ावत जी जेका उभरी आई आहे। ऐं ईअं ई असां ॾिसूं पिया त वरी ओचितो ओचितो सिंध में जेको सो कचे जा हिकिड़ा धाड़ेल पैदा थी पिया आहिनि, ऐं तमामु वॾो कचो। हिकिड़े पासे उहो कचो आहे जिते चवंदा ॿेलो नाले का शइ कोन्हे, सॼो ॿेलो कटिजी वियो आहे, 27 लख एकड़नि ते ॿेलो मुश्तमिल
उन में बाक़ी वञी कुझु ॿेलो बचियो आहे। पर ॿिए पासे असां ॾिसूं पिया त उहे जेके से उहे धाड़ेल वेठा आहिनि, हुकूमत परेशान आहे, सदर साहब परेशान आहे, एपेक्स कमेटी जा इजलास पिया थियनि, वॾो गौर कयो पियो वञे। ख़बर कान थी पए त असांजो हिन हुकूमत जो जेको सलाहकार जेको आहे वज़ीर आहे, उन साहब जे जेको पुट जी गाॾी में जेके से हथियार अचनि था, जेके ख़ुदि GIT जेका आहे हिन हुकूमत जी GIT आहे, तंहिं तस्लीम कयो त वाक़ई जेके इहे हथियार स्मगलिंग जे लाइ उतां आया हुआ, इहे हथियारनि खे पहुचाया विया पे, हाणे इहे माना धरियूं पाण तस्लीम कनि थी, हुकूमत पाण तस्लीम करे थी। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में सॼी तस्वीर क्लियर आहे। सॼी तस्वीर इन करे क्लियर आहे त ज़ाहिर आहे जेकॾहिं हिननि खे इहे असांखे धाड़ेल न ॿुधाइनि ऐं असांखे धाड़ेल न ॾेखारीनि ऐं सॼी सिंध में अमन अमान हुजे, त ज़ाहिर आहे माण्हू उन्हनि खां पुछंदो त पोइ तव्हांजी ॿी कारकर्दगी कहिड़ी आहे। तंहिंजे करे ही ज़िया जे दौर या उन खां पोइ सॼे में इहा हिकमत अमली आहे त तव्हां हिकिड़ी अनसर्टेनिटी पैदा कयो, हिकिड़ो ख़ौफ़ पैदा कयो त बाबा असां धाड़ेल ख़तमु पिया कयूं, असां दहशतगर्द ख़तमु पिया कयूं, असां सरहद ते बीठा आहियूं, दुश्मन जो घेराव आहे, दुश्मन असां लाइ 24 कलाक ख़तरो आहे। माना माण्हुनि खे मुझाए रखो, हिकिड़ी ॻाल्हि माना माण्हुनि मां कढो, वरी ॿी ॻाल्हि ॿुधायो, वरी टीं ॻाल्हि ॿुधायो, चोथीं घर घर में गोलियूं, फौज पुलिस चए धाड़ेल पिया गोलियूं अची, ही खुटनि कोन था। 70 साल थी विया आहिनि, 75 साल हिन रियासत खे थी विया आहिनि, हिन रियासत में अञा ताईं धाड़ेल जेके आहिनि उहे ख़ैरनि सां ख़तमु कोन था थियनि। ऐं वरी ॾिसूं था त हिन जेको रियासत में उहे हिकिड़ा शहरी बि हिकिड़ा धाड़ेल जेके दहशतगर्द पैदा थियनि था, जेके रोज़ सवे माण्हुनि खे मारे छॾींदा हुआ। त मतिलबु का ही हिकिड़ी का रियासत आहे जिते का आइन जी हुकुमरानी हुजे, जेका कानून जी हुकुमरानी हुजे, या को हिकिड़ो झंगल आहे, हिकिड़ो जंग आहे, हिकिड़ो अफ्रीका जो हिकिड़ो इलाइक़ो आहे जिते का हुकूमत नाले का शइ कोन्हे, ऐं हिकिड़ो इलाइक़े में, या को अफ़गानिस्तान आहे, जेका अफ़गानिस्तान में बि ईअं ई आहे, त उते वार लार्स वेठा आहिनि ऐं उन्हनि जो 8-9 मुल्कनि सां जेके बॉर्डर्स लॻियूं पिया आहिनि। त सिंध खे ऐं पाकिस्तान में मजमूई तौर ते ईअं करे छॾियो आहे। हाणे हीउ जेको माना सदर साहिबु जेको उते वियो आहे ऐं इजलास थियो आहे, त हाणे असांखे वरी ख़ुशख़बरियूं हूंदियूं, ॿुधाईंदा त असां हीअ कयूं पिया। ऐं हाणे ई बजट में तव्हांखे ख़बर आहे त स्पेशल पैकेज जेको आहे हिननि चई 5 ज़िलनि लाइ पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस जे लाइ 10,000 रुपया जेको सो घटि में घटि सिपाही लाइ उहे इन्हनि रखिया आहिनि। माना हिकिड़ी क्रिटिकल सिचुएशन आहे सिंध में। माना वॾे खां वॾो जेकॾहिं को मसइलो आहे त उहो ॼण त धाड़ेलनि जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। सिंध में तव्हां ॾिसो त को रोज़गार जो इशू आहे, का बेरोज़गारी आहे, का करप्शन आहे, का मेरिट जी लताड़ आहे, को मामिलो न आहे। बसि रुॻो इहे धाड़ेल जेके आहिनि इहे ख़तमु थी वञनि त माना सिंध में बसि सभु माण्हू अमन हुजनि, ख़ुशि हुजनि ऐं कंहिंखे को फ़िकिर कोन हुजे। हिकिड़े मुंहिंजे ख़्याल में हीअ असांजे जेके हुकुमरान तबिके जा जेके आहिनि उहे ड्रामा आहिनि। उहे आवाम जे अखियुनि में धूड़ विझण लाइ रोज़ नए सिर नाटक कंदा आहिनि, नए सिर बयानु ॾींदा आहिनि। तव्हांखे यादि आहे त असांखे ईद ते जेको रमज़ान जी ईद खां अॻु में वज़ीर आला साहब बयानु ॾिनो हुयो त असां जीअं रमज़ान जी ईद ख़तमु थींदी ऐं असां हिकिड़ो सख़्तु क़िस्म जो ऑपरेशन शुरू कंदासीं। पोइ ख़ैरनि सां उहा रमज़ान जी ईद बि वई ऐं उहो रमज़ान बि गुज़री वियो। हाणे वरी ईद उल अज़हा गुज़री वई आहे ऐं वरी त मतिलबु हिकिड़े पासे असां ॾिसूं त हिनजी जेका संजीदगी जेका आहे, जेकॾहिं वाक़ई रियली इहे धाड़ेल एॾो वॾो इशू आहे, वॾो चैलेंज आहे, त हीअ एॾी फोर्स आहे, एॾी पाकिस्तान जी जेका सिक्योरिटी फोर्सिस आहे, पुलिस आहे, इदारा आहिनि, उन्हनि सभिनी खां हिकिड़ा 40-50 हिकिड़ा भला नाले मात्र जेके आहिनि उहे एॾा ताक़तवर आहिनि। उहे रियासत माना उहे ॼण 5-6 ज़िलनि ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। छा ही कोई बलोचिस्तान जा जबल आहिनि या अफ़गानिस्तान जा उते जबल आहिनि जो रूस खे बि ख़बर न पवे त किथां मिज़ाइल आयो, किथां गोली आई, का ख़बर कोन पई। या हिकिड़ो ही पट आहे जंगी हिकमत अमली खां बि जेको असां सिंध जो जाइज़ो वरितो वेंदो आहे त असांजो जेको वीक पासो आहे त असां वटि तव्हांखे ख़बर आहे त असां वटि जेका असां जेका जंग जेका थींदी आहे उन जंग में बि जेको इहा हमिलो करे तव्हां जेको सो वरी गुम थी वञो, उहो सिंध में उन में तमामु वीक आहे। छाकाणि असां वटि पट आहे, असां वटि न एतिरा वॾा जबल आहिनि, न ई असां वटि एॾो जेको सो ॿेलो आहे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में इहो असां जेको सो माण्हुनि आवाम जो जेको टैक्स मां पैसो आहे उन पैसे खे कीअं जेको सो हड़प कजे ऐं उन ते धाड़ो कीअं हणिजे ऐं ॿिए पासे पंहिंजी कारकर्दगी का बि ॿुधाए ॾेखारे न। 16 सालनि में का बि असांखे कारकर्दगी ॾेखारणी कोन्हे, माण्हू जो कमु करिणो कोन्हे, छाकाणि असां मुंझा पिया आहियूं, फाथा पिया आहियूं। रुॻो धाड़ेलनि जो मसइलो आहे बसि।
उहो बि निगरान हुकूमत पैदा करे वई। इन खां अॻु में सिंध में धाड़ेल नाले का शइ कोन हुई ऐं सभु कमु सही पे हलिया, पर इहा 3 महीना निगरान हुकूमत जेका आई न, इन्हनि पीपल्स पार्टी जो 15 साल जेका कारकर्दगी हुई, जंहिंते एमनेस्टी इंटरनेशनल शायदि उनखे को अवार्ड ॾिनो हुजे, उहा कारकर्दगी ज़ीरो थी वई। तंहिंजे करे हाणे हीअ लॻा पिया आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में हीअ बसि हिकिड़े आवाम जी अखियुनि में धूड़ विझणु आहे, उनखे धोखो ॾियणु आहे ऐं उन्हनि जो पैसनि ते जेको सो ॿुधाइणु आहे त असां हीअ जेको तव्हांजा पैसा कहिड़े तरीक़े सां हड़प कयूं ऐं कहिड़े तरीक़े सां खाऊं, त उहा केस आहे जेका असां हले पई ऐं असां ॾिसूं पिया। ठीकु आहे सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर काटन जिनर्स तरफ़ां सॼे मुल्क में टैक्सिस में इज़ाफ़े ऐं बिजली जे बिलनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ु हड़ताल जो ऐलान कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त स्पिनिंग यूनिट्स खे खाम कपह जी ख़रीदारी ऐं टेक्सटाइल मिल्स खे बि कपह जी फ़राहमी मुअतल करे छॾी आहे। अली वकास, पहिरीं ॻाल्हि त हिते असां वटि इहो मजमूई तौर ते प्रॉब्लम रहे थो त सरकार कंहिं बि तरह सां प्रॉपर एनालिसिस कोन थी करे कास्ट जी, त जंहिं जिनर खे जेका काटन जंहिं रेट ते उहो वठे थो, त उन खां पोइ उनजी उन ते लागत केतिरी थी अचे, उन खां पोइ उनजो इंटरनेशनल मार्केट में या लोकल मार्केट में रेट केतिरो थो हुजे, उहो फिज़िबल आहे बि या न आहे। ऐं पोइ उन जे ई नतीजे में इंडस्ट्रियलिस्ट नंढो हुजे या चाहे वॾो हुजे, उहो चोरीअ खे बि तरजीह ॾिए थो। ऐं ॿियो त आउं इन नतीजे ते पहुतो आहियां त सॼे मुल्क जे अंदरि नंढे कारखानेदार खां वठी वॾे कारखानेदार ताईं हुननि इहो तइ करे वरितो आहे त मुनाफ़ो असांखे पंहिंजी मर्ज़ी जो उन मां खणणो आहे। यानी मुनाफ़े जी जेका हिकिड़ी शरह हूंदी आहे न, जेको तइ करे सरकार ऐं उहा ॿुधाए त हेतिरी तव्हांजी उन ते इन्वेस्टमेंट आहे, हेतिरो तव्हांजो उन ते लागत खां पोइ हेतिरो उनजो प्रॉफिट जो मार्जिन हिन विच में हुजणु खपे, उहे के इंडिकेटर्स कोन्हनि। पोइ कॾहिं कॾहिं ईअं थो थिए त उहो सनअतकार या त जेको आहे सो हिकिड़े ई धक में हिकिड़े साल में पंहिंजी का फैक्ट्री लॻाए, ॿिए साल वरी ॿी फैक्ट्री थो लॻाए छॾे, या वरी कॾहिं सरकार वरी अहिड़ा जेके आहिनि से उहे टैक्सिस ऐं बिल्स लॻाए थी छॾे, जो पोइ जेको उनजी आदत पियल आहे, हेर पियल आहे, हू उनखे पंहिंजे लाइ फिज़िबल कोन थो सम्झे। त आउं हींअर इन शइ खे इन नज़र सां ॾिसां थो त काटन जिनर्स जेके आहिनि उन्हनि जी अकाउंटेंट्स खां प्रॉपर असेसमेंट कराई वञे। त तव्हां ॿियो असां वटि हिकिड़ो ॿियो बि वॾे खां वॾो इशू आहे, उहो इहो आहे त तव्हां वटि जेके बि पुराणा यूनिट्स लॻियल आहिनि सॼे पाकिस्तान जे अंदरि, उहे एनर्जी इफेक्टिव कोन्हनि। ऐं घणे भाङे उते जेके मोटरूं लॻियल आहिनि या घणे भाङे जेका बि मशीनरी उहा ऑपरेट थिए थी, उहो पुराणे ज़माने खां वठी उन्हनि ते उन्हनि कॾहिं बि इहो सोचियो बि कोन्हे त इनखे असांखे तब्दील करे को एनर्जी इफेक्टिव प्लांट्स ऐं प्रोसेसिस लॻाइणा आहिनि। पोइ जंहिंजे नतीजे में एनर्जी कास्ट बि वधी थी वञे। ख़ुदि हिन मुल्क जे लाइ इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे, त हुननि कॾहिं हिन ते एनालिसिस ई न कराई आहे त जेके पुराणे ज़माने जूं मशीनरी ऐं मिल्स जेका हाणे सम्झो त पंहिंजे उमिरि जे हिसाब सां या पंहिंजे एनर्जी तवानाई जी सलाहियत जे हिसाब सां ऑब्सोलीट थी चुकी आहे, त उनखे तब्दील करण लाइ के कानून क़ाइदा पास करणु घुरिजनि। असां वटि एनर्जी पॉलिसी कोन्हे मुल्क वटि प्रॉपर। तव्हांखे उहो घरनि खां वठी करे जिते किथे तव्हांखे अहिड़े क़िस्म जी शयूं नज़र ईंदियूं। त हिन वक़्तु बि जेको जिनर्स जो इशू आहे, उहो हिकिड़ो वॾे खां वॾो इहो आहे त उन्हनि जी जेका लागत आहे उहा बिजली जे बिलनि जे करे वधी थी वञे। ॿियो जेका क़ीमत जंहिं ते रेट ते हू परचेस कनि था, उनजो हिकिड़ो वॾो सबबु इहो तव्हांखे जेके एग्रीकल्चर इनपुट्स जी महांगाई जे करे रेट्स वधनि था, उहा शइ थिए थी। ऐं ॿी जेका हिन साल त अञा वधीक खोट जेका थी आहे, जेका ईंदड़ साल अञा वधंदी, त पाकिस्तान जे अंदरि हाणे ॾींहों ॾींहुं काटन जी प्रोडक्शन जेका आहे उहा घटिजंदी थी वञे। उनजो सबबु हिकिड़ो एनवायरमेंटल शिफ्ट आहे, पाणी जी खोट आहे। ॿियो जिन्सूं जेके ॿिज तव्हां वटि जेके आहिनि उहे ख़तमु थींदा पिया वञनि, जेके ॿाहिरियां ॿिज अचनि पिया, उन्हनि जी हिकिड़ी अफ़ादत ख़तमु थी वई आहे। हिन मुल्क सॼे जे अंदरि हिकिड़ो वॾो बहिरान आहे। ऐं मूंखे त ईअं थो लॻे त शायदि टेक्सटाइल इंडस्ट्री जेका कंहिं ज़माने में पाकिस्तान जी शहर सम्झी वेंदी हुई, हाणे उहा मुकमिल तरह ते ख़ासि करे जेका काटन प्रोडक्शन आहे उन में कॾहिं उहो ज़ीरो ते न पहुची वञे। तंहिंजे करे पाकिस्तान जे हुकुमराननि खे ऐं सभिनी उन्हनि धुरियुनि खे वेही करे हिन ते चङी तरह ते गौर वीचार करणु खपे त उन जी सही तरीक़े सां कीअं थी सघंदी पोइवारी, जो इहे जिनर्स जेके आहिनि उन्हनि जी बि पंहिंजी मनमानी न हले ऐं उन्हनि खे उनजो प्रॉपर जेको रेट आहे उहो बि मिली सघे। न त ॿी सूरत में हीअ जेके बिजली जा बिल ऐं टैक्सिस जे करे जेकॾहिं उहे इंडस्ट्रीज़ बंदि थी वियूं, त उनखां पोइ पूरो हिकिड़ो साइकिल आहे। सुभाणे जंहिंखां पोइ तव्हांजो जेको आबादगार आहे उहो काटन प्रोडक्शन बंदि करे ॾींदो ऐं ईअं मुल्क जी हिकिड़ी पूरी सनत जंहिं ते लखे माण्हुनि जो रोज़गार मुनहसर आहे। हिकिड़ी वॾी तमामु चेन आहे, कराची खां वठी करे नॉर्दर्न एरियाज़ ताईं, सिमाल लूम्स खां वठी करे वॾनि टेक्सटाइल इंडस्ट्रीज़ ताईं, उहे हिकिड़े झटके जो शिकार थी वञूं। जी अली वकास। ठीकु आहे सर।
प्रोफेसर रफ़ीक चांडू साहब, सर जीअं प्रोफेसर इनाम भट्टी साहब असांखे कॉटन इंडस्ट्री जे हवाले सां हिकिड़ी ब्लिक पिक्चर ॾेखारी आहे फ्यूचर में हवाले सां, त तव्हां छा चवंदा हिन हवाले सां? ॾिसो, सिंधीअ में चवणी आहे उठ तॾहिं ते रुना जॾहिं ॿोरा थी पिया। जॾहिं हिन बैंक वारे साहब खे खणी आया फाइनेंस में ऐं हुनखे बजट ठाहिण ॾिनी वई हुई, आवाज़ अचे पई तव्हांखे? जी जी सर। तॾहिं दाऊं कयूंसीं पे त हे मामला थींदा। हाणे जेका कॉटन इंडस्ट्री आहे असांजी, उनखे थोरो अंडरस्टैंड करिणो पवंदो असांखे, उनजो वॉल्यूम छा आहे। उनजो वॉल्यूम इहो आहे त जेके टोटल एक्सपोर्ट्स इन पाकिस्तान जा, उन 50% असांजी जेका एक्सपोर्ट आहे उहा कॉटन ऐं कॉटन प्रोडक्ट्स आहिनि, ऐं उनजो जेको रॉ मटीरियल आहे उहो थींदो आहे। उन ते ऑलरेडी जेके टैक्सिस आहिनि उहे 72% जेका आहे सा जनरल सेल टैक्स लागू आहे, उन 10% ॿी लागू कई विया। उन ते ॿियो प्रॉब्लम इहो कयो वियो आहे त उनजी जेका नॉर्मली 45 रुपया आहे या कुझु ईअं आहे प्राइस हुनजी बिजली जी, उहा हिननि ते 2000 रुपया करे छॾी अथनि। हाणे इहो सॼो जेको इनखे हाणे इहो थियो छा आहे त तव्हांखे यादि हूंदो त जेको पाकिस्तान जी कॉटन जेका आहे, हैदराबाद जेको असांजो शहरु आहे, उन जी जेका हिकिड़ी मिल हुई फतेह टेक्सटाइल मिल, उहा सॼी दुनिया में वॾो बिज़नेस कंदी हुई। यानी पाकिस्तान जूं ॿियूं मिलियूं हिकिड़े पासे, हीअ मिल बिज़नेस कंदी हुई। मां हिकिड़ो दफ़ो थाईलैंड वियुसि, उते मलेशिया में मूंखे कुझु मिलियूं ख़वातीन उन्हनि चयो त किथे रहंदो आहियूं, त चई थो फतेह टेक्सटाइल मिल आहे। मुंहिंजो हा, चई थो असां हुतां खां ख़रीदारी करणु ईंदा आहियूं कपिड़े जी। हिते रशियन जेके आहिनि से वापारी ईंदा आहिनि, रशिया में हुनजो तमामु वॾो हिकिड़ो शोरूम हुयो, अमेरिका में इवन एॾो वॾो बिज़नेस वॉल्यूम हुयो। ईअं फैसलाबाद जी टेक्सटाइल इंडस्ट्री आहे, कराची जी हुई, उहा सॼी सुकड़िजी वई आहे। हाणे यूरोपियन यूनियन GSP+ जेको असांखे ॾिनो, उन तहत माना 2014 खां वठी 2023 ताईं उन जेको वॉल्यूम आहे एक्सपोर्ट्स जो, उहो तमामु वॾो वधी वियो। हाणे प्रॉब्लम इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे टैक्सिस हणियूं आहिनि त पोइ तव्हांखे थोरी महिनत करणी हुई, ऐं तव्हांखे उहे खाता जिन ते टैक्स न आहे लॻल, जेको रिटेलर्स हुया, रिटेलर्स वटि तमामु वॾी स्पेस मौजूदु हुई। पर छो त रिटेलर्स जेके आहिनि से उहे हिकिड़ो पावर आहिनि, स्ट्रीट पावर आहिनि, त गवर्नमेंट स्ट्रीट पावर हुजण जे बावजूदि गवर्नमेंट चाहे हा त कमु करे हा। पर हीउ जेको बैंक मां साहब खणी आया, उनजी टाई मेरी न थी जो हुन वधीक कमु करे, ऐं उन लॻाए करे चयो हाणो जंहिं ते आयो सो उहो फ़ैसिलो करे ॾिनो अथनि। इहा इंडस्ट्री, सची ॻाल्हि इहा आहे त जेका इनाम साहब ॻाल्हि कई आहे, त उनजी का स्टडी करायो आहे त हिनखे ख़बर पए हा त इहा इंडस्ट्री वेही वेंदी। ऐं हिन वक़्तु असां कॉम्पीट न पिया कयूं पंहिंजो हिन सां बांग्लादेश सां ऐं इंडिया सां। सो तव्हां बजाए इनखे कॉम्पिटेटिव कयो, तव्हां इनखे वधीक मारे छॾियो आहे। वॾो सेक्टर तव्हांजो, हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो त वॾो सेक्टर जेको तव्हांजो आहे एक्सपोर्ट सेक्टर आहे, उहो हिन वक़्तु इन जे करे मरी रहियो आहे। हिकिड़े चरे माण्हू खे ॾेई छॾींदा फाइनेंस, त उहो तूं टैक्स लॻाए, उन पागल माण्हू हणी छॾियूं टैक्सिस, उन उते टैक्सिस आहियूं जिते ऑलरेडी टैक्स भरियूं पिया। हुनजो कमु इहो त उते ॻोल्हा करे जिते टैक्सिस ऑलरेडी कोन्हनि के, उते हुन तमामु नॉर्मल शयूं कयूं, कुझु बि न कयो अथसि। हीअ बजट त माना बाक़ाइदा माण्हुनि खे गले में पइजी वई आहे। सो मां सम्झां थो त हुकूमत खे होश करणु खपे, अखियूं खोलणु खपनि त हीअ छा पिया कनि, हीअ कनि छा पिया, कहिड़ी शइ पई थिए। अच्छा, मूं वटि चाइनीज़ जेके डेलीगेट आयो हिकिड़ो अकेडमिक, उन्हनि खे असां वरी चयोसीं बाबा रनीकोट घुमायूं। हुन चयो रनीकोट न, मूंखे हिते इंडस्ट्री घुमाए। ऐं ही वॉज़ इंट्रस्टेड त जेका इकोनॉमिक्स जो गोंगज़ू यूनिवर्सिटी समथिंग ईअं हुई, उनखे मूं इंडस्ट्री में हिते कुझु जिनिंग ऐं यार्न जूं फैक्ट्रीज़ उहे घुमायूं। पोइ हुन मूंखे चयो त मां जेको रिप्रेज़ेंटेटिव आहियां कुझु माना उन्हनि जो इंडस्ट्रीज़ जो जेके इंट्रस्टेड आहिनि पाकिस्तान में इन्वेस्टमेंट कनि इन फील्ड में। ऐं असांजूं जेके आहिनि, मूंखे बि उन ॾींहुं ख़बर पई त कपिड़े जी वॾी इंडस्ट्री बंदि थी वई आहे, रुॻो धाॻो ठाहींदा आहिनि। हाणे जेको हीउ थियो आहे, इन सां कॉटन जी ख़रीदारी बंदि थी आहे, त मां सम्झां थो इन सेक्टर जो ख़ुदा ई हाफ़िज़ थी वेंदो। ऐं तव्हां यकीन कयो त जेको एक्सपोर्ट थोरो घणो हुयो, असां जेके दाऊं पिया कयूं बाबा एक्सपोर्ट जेके सेक्टर आहिनि उन्हनि खे थोरो तव्हां स्पेस ॾियो त उहे वधनि, ऐं जिते टैक्स कान्हे का उते टैक्स हणो। तव्हां वटि तमामु वॾी पई आहे, तव्हां रिटेल सेक्टर सॼो तव्हांजी ब्लैक मनी थी करे, उनखे का ठीकु क़िस्म जी तव्हां ॾियो, तव्हां उनखे पंहिंजो रिटेलर्स खे विझो। उहो हिकिड़ो नाकारा कमु कयो अथनि जंहिंमें 30,000 ताईं माण्हू मस हिन वटि थिया आहिनि। उहो बि सची ॻाल्हि आहे, जेके 30,000 रजिस्टर थिया आहिनि न, सेल्फ असेसमेंट करे, जेको जंहिं ते टैक्स लॻंदी 10 लख, उहो हिन ॾींदो 30,000 रुपया। हिननि वटि को तरीक़ेकार ई कोन्हे को।
इहा तमामु वॾी वर्किंग हुई जेका FBR न करे सघी हुई। सो हाणे इहो जेको आहे सो हाणे हुननि हड़ताल कई आहे। हाणे काटन पिकिंग ते हूंदी, उनजो ॿुआ न वठंदा, ऐं वॾी हिकिड़ा क्राइसिस बंदि थियनि था त ॿिया क्राइसिस शुरू था थियनि। कणिक जा क्राइसिस मस थिया, वरी काटन जो क्राइसिस असां था। हाणे हिन हुकूमत खे कजे त छा कजे। जी ठीकु सर। जी सिलगारी साहब, जीअं प्रोफेसर इनाम भट्टी साहब ऐं प्रोफेसर रफ़ीक चांडू साहब जी ॻाल्हि लिखारी साईं काटन इंडस्ट्री जे हवाले सां, त तव्हां छा चवंदा त कहिड़ी तरफ़ वञी रही आहिनि ऐं कहिड़ी तरफ़ जेके आहिनि हीउ सॼो माशी निज़ाम हली रहियो आहे? अली वक़्त बदकिस्मती हीअ आहे त असां वटि हूअं ई मुल्क जा सभु इदारा जेके आहिनि उहे तबाह थी चुका हुआ, ऐं तंहिंखां पोइ 70-80% 85% जेके आहिनि असांजा सरकारी इदारा जेके आहिनि उहे प्राइवेट थी चुका आहिनि। ॿ शोबा जेके हुआ असां वटि, हिकिड़ो कणिक जो शोबो हुयो जेका असां एक्सपोर्ट कंदा हुआसीं, ऐं काटन जेका आहे असां दुनिया में चोथे नंबर ते जेका असां एक्सपोर्ट कंदा हुआसीं। हाणे त ख़ैरनि सां जेको हीअ सभु माफ़ियाऊं जेके आहिनि उहे जंहिं हिसाब सां पैसा करप्शन हड़प लॻियूं आहिनि, त हाणे असां उन में बि असां ॾिसूं पिया त असां तबाह थिया थियूं। हाणे बि तव्हां ॾिसो त उहो कणिक जे शोबे में बि असांखे आबादगारनि खे ऐं ज़मीनदारनि खे 100 अरब रुपए खां बि वधीक नुक़सानु थियो आहे। ऐं काटन जी ही तव्हां ॾिसो त हिकिड़े पासे त असांजे वटि जेका असां उहा इंडस्ट्री जेका आहे उहा पूरी तरह जेका आहे उहा बांग्लादेश में शिफ्ट थी वई आहे। ऐं कराची जेको आहे अधु खां वधीक कराची में जेके आहिनि उहे टेक्सटाइल ऐं ॿियूं जेके स्पिनिंग जेके आहिनि उहे बंदि थी चुकियूं आहिनि। ईअं फैसलाबाद में ॾिसूं पिया असां, ईअं ॿी नूरियाबाद में असां ॾिसूं पिया, ईअं असां कोटड़ी में असां ॾिसूं पिया त कोटड़ी में केॾी असांजो इंडस्ट्रियल एरिया हुयो ऐं केतिरी वॾे जेके एरिया में टेक्सटाइल मिल हुई ऐं उते केतिरा माण्हुनि खे रोज़गार मिलियो पियो। त असां ॾिठो कि उहा जेका असां उतां इलाही मिलूं बंदि थी वियूं आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त पाकिस्तान खे इलाही जेको सो असांजे जेको सो हिन जेको करप्ट तबिके जेको आहे एतिरे क़दुरु पाकिस्तान खे सहुलो कयो, हर लिहाज़ सां सहुलो कयो आहे जो हाणे काटन में जेको सो असां दुनिया में एक्सपोर्ट कंदा हुआसीं ऐं हाणे ॾिसूं पिया त उतां ई जेका असां छाकाणि कमीशनूं वठणियूं आहिनि, उनखे पैसा खपनि उते अची। तंहिंजे करे हीअ कतई न चाहींदा त पोइ हिन मुल्क जे जेका आवाम खे को फ़ाइदो पवे, को मुल्क जी ज़राइत खे फ़ाइदो पवे, का आबादगारनि खे फ़ाइदो पवे। तंहिंजे करे इन्हनि सां, इन्हनि जो आबादगारनि सां तालुक़ु ई न आहे, इन्हनि जो ज़मीनदारनि सां तालुक़ु न आहे, हिन माण्हू इलाइक़े हिन मुल्क जे माण्हुनि सां हिन जो तालुक़ु न आहे। हिननि जो तालुक़ु जेको असांजे पुराणे तबिके जो अशराफिया जो तालुक़ु आहे उहो सॼे खां सॼो कमीशन ते आहे ऐं पैसे ते आहे। तंहिंजे करे हिन ख़बर आहे त असां उहे मामला जेका ॿाहिरि तइ कंदासीं ऐं दुनिया सां तइ करे वठंदासीं, एग्रीमेंट कंदासीं, उतां असांखे इनडायरेक्टली जेका असां कमीशन मिलंदी ऐं उहा अकाउंटनि में दाख़िल थींदी। तंहिंजे करे उन्हनि जो फ़ाइदो उन्हनि में आहे ऐं इन्हनि जो थोरी तालुक़ु आहे त पोइ आवाम खे को फ़ाइदो थिए ऐं उन लाइ को सोच वीचार कनि, गौर कनि, त उहो कंदा ई कोन ऐं ॾिसूं पिया उहे कंदे कोन। ठीकु आहे सर, थैंक यू सो मच रीस लिगारी साहब, थैंक यू नसीर अहमद साहब, थैंक यू प्रोफेसर इनाम भट्टी साहब ऐं थैंक यू रफ़ीक चांडू साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।